अस्सलाम वालेकुम मामा। वालेकुम सलाम। केड़ा हाल है? खुश आयो तबीयत सही? वाह खैर अल्हम्दुलिल्लाह। खुश आयो जवार खान? खुश आयो? खैर तबीयत सही है? खैर दोस्तों अज असां मौजूद आहियूं सैयद हकीम शाह जी नगरी ते। तव्हांखे ख़बर है रूटीन मुताबिक अगे भी हिते इमाम शेर फ़कीर सां असांजी रूह रिहाण थींदी आहे, शेरो शाइरी भी हलंदी आहे, हिकिड़ी नंढड़ी महफ़िल तक़रीबन थींदी रहंदी आहे। त अॼु वरी असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं ऐं अॼु हिकिड़ी नई महफ़िल रचाई आहे। असां सां गॾु चाचा जब्बार ऐं मामा उमर भी गॾु आहे, असांजो सोट भी गॾु आहे ऐं मामा शेर ऐं असांजो इक़बाल सिंधी भी गॾु आहे। उम्मीद था कयूं त हीअ जेका महफ़िल आहे तव्हांखे ॾाढी पसंदि ईंदी। अगर तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई असांजो चैनल सब्सक्राइब ऐं लाइक करे अचिजो त जीअं ईंदड़ हर नई वीडियो अवां वक़्त बर वक़्त पहुची सघे। मां शेर कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत वाह खैर तव्हां ख़ुशि आहियो? असीं कराची मां वापसि आयासीं। सही सही माशाल्लाह माशाल्लाह। पर हिते पुॼण शर्त असां पंहिंजे तालके ऐं ज़िले टंडे इलाइक़े जा हाल ॾिसी सही सही जेका दोस्तनि खे इंक्वायरी हिकिड़ी पेश करियूं था सही त असांजे तालके चंबड़ खे कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं मिलियूं हुयूं आहिनि। अच्छा सही आहे। त मामा शेर अॼु ॿुधाईंदो तालके चंबड़ जे बारे में शाइरी, त बिना देर जे पाण शाइरी ॿुधंदासीं छो त टाइम भी तमामु घटि आहे, सिज भी लहण वारो आहे, ऊंधा ई हलूं था शाइरी तरफ़। जी मामा। वसे बरसात पंगिरे में चंबड़ में लहत कोन्हे को, पवे जे मींहुं टंडे बागे चंबड़ में लहत ई कोन्हे को। वाह वाह। पवे बरसात पंगिरे में चंबड़ में लहत कोन्हे को, ॾींदा हफ़्तो सॼो हिकु ॾींहुं पवे भले मीरपुर में मींहुं, चवंदा वापड़ा वारा पिया ही थंभो ही टैंट कोन्हे को। अबा लहत कटे छॾे विच तारूं धरियूं हुयूं, थंभो ही टैंट कोन्हे को, पवे बरसात पंगिरे में चंबड़ में लहत कोन्हे को। तीअं खिवणूं बुकेरनि में करे पूछड़ पियो पाणी, ज़मींदारनि कयूं खेड़ियूं पुखियो कंहिं चेती कोन्हे को, पुखियो कंहिं चेत कोन्हे को, पवे बरसात पंगिरे में चंबड़ में लहत कोन्हे को। वरी हर ॻाल्हि में हींअर केमिकल गॾु आहे, मुझे उभरनि पिया लखें ही सिज कढियासीं कंपनियुनि कई ॿिज फसल पोखे छॾो थी वियो बनी खे रेज कोन्हे को। वरी बि ज़मींदार जो ॾोह कंपनी जो ॾोह कोन्हे, या कची खेड़ाए विझां वट चढ़ी वई, बनी खे रेज कोन्हे को, पवे बरसात पंगिरे में चंबड़ में लहत कोन्हे को। दवाउनि जी रक़म ॾियूं था ॾियो कुझु भाण ओधर ते वेही मुंशी ईअं चवंदो आयो अॼु सेठ कोन्हे को, पवे बरसात पंगिरे में चंबड़ में लहत कोन्हे को। ख़तम जा वण ख़ैरनि जा अखियूं सभु जूं कमांदनि में, ख़तम जा वण ख़ैरनि जा अखियूं सभु जूं कमांदनि में, लिखी अख़बार में छॾियूं गने जो रेत कोन्हे को, पवे बरसात पंगिरे में चंबड़ में लहत कोन्हे को। सालनि खां टुटी मोरी मटे सुवारी उतां ज़ोरी, सालनि खां टुटी मोरी मटे सुवारी उतां ज़ोरी, ऐं पीए चए आहे कोशिशि आई बजे थी कोन्हे को, पवे बरसात पंगिरे में चंबड़ में लहत कोन्हे को। खुलियूं यार इस्पतालूं कई कंदियूं मंडमूं पियूं चेकअप, खुलियूं था इस्पतालूं कई कंदियूं मंडमूं पियूं चेकअप, चकर आहे मचाड़े जो अधी खे पेट कोन्हे को, पवे बरसात पंगिरे में चंबड़ में लहत कोन्हे को। कुदरती ॿार जो ज़ाहिर निकिरी डॉक्टर ईंदा माहिर, मंडम जो ॾोह भला कहिड़ो कंप्यूटर सेट कोन्हे को, पवे बरसात पंगिरे में चंबड़ में लहत कोन्हे को। थियो ऐलान पैसनि जो लॻी वई रश रोडनि ते, थियो ऐलान पैसनि जो लॻी वई रश रोडनि ते, पोड़ी तो में सिंगल नाहिनि अंगूठो भेट कोन्हे को, पवे बरसात पंगिरे में चंबड़ में लहत कोन्हे को। हली वञ नादरा में तूं उते कागज़ तुंहिंजा ठहंदा, हली वञ नादरा में तूं उते कागज़ तुंहिंजा ठहंदा, ॿ टे सौ ख़र्च बि ईंदा आयो तुंहिंजो चेक कोन्हे को, पवे बरसात पंगिरे में चंबड़ में लहत कोन्हे को। ॿुधो यार ही किसो सियारो आयो जन ख़ैर सां सियारो, ॿुधो यार ही किसो सियारो आयो जन ख़ैर सां सियारो, सॼो कमिरो थी वियो कारो ज़िले में गैस ई कोन्हे को, पवे बरसात पंगिरे में चंबड़ में लहत कोन्हे को। ठहियूं यार कई ओताकूं से खुलिया दरख़्वास्त माणनि लाइ, कुकड़ मुर्गियूं बेरानियूं ऐं धोतल प्लेट ई कोन्हे को,
पवे बरसात पंगिरे में जंबड़ में लाइट कोने को वसे जे मींह टंडे बागे जंबड़ में लाइट कोने को ॿुधाए शेर तो शाइर किसो ही सो करे ज़ाहिर भले लफ़्ज़ा चूंडियो माहिर यार MPA चए ॾियूं नौकरियूं ठहियल फिलेटी कोन्हे को पवे बरसात पंगिरे में जंबड़ में लाइट कोन्हे को वसे जे मींह टंडे बागे जंबड़ में लाइट कोन्हे को। मां तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई ज़बरदस्त ॻाल्हि कई त अंगूठो भेट कोन्हे को नादरा में वञो एहसास प्रोग्रामनि में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्रामनि में ॾिठो वञे त मक़सदु वाकई ईअं लॻी पई आहे 2 रुपया कमाइण जी लालच में माण्हुनि खे तंग करे करे हू वरी कागज़ ठाराईंदा वरी बि अंगूठो भेट कोन थींदो वरी बि अंगूठो भेट जॾहिं जेसीं न 1000 रुपया ॾींदा जेसीं न हू 1000 1500 या भले कई त मूं ॿुधाइनि 500 ते बि राज़ी थो वञनि पर 500 रुपए जे करे माना माण्हुनि खे एतिरो ज़लील था कनि ग़रीबनि मिसकीननि खे अलाह मालिक आहे बसि हिन दुनिया जो अलाए छा थियणो आहे।